ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्स वेझो धमाको ऐं फायरिंग। सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी फायरिंग में 8 हमलावर मारिजी विया। ज़रियनि मूजिब फायरिंग खां अॻु धमाको थियो, इलाक़े खे घेरे में आणे वरितो। थियल नुक़सान जो तइयुन कयो पियो वञे। ज़रियनि मूजिब BLNG दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणायो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी मज़ाहिर अली अकबर नक़वी के बरतरफ़ करण की मंजूरी ॾेई छॾी। कानून वारी वज़ारत मज़ाहिर अली अकबर नक़वी की बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब सुप्रीम जुडिशियल काउंसिल मज़ाहिर नक़वी के जुडिशियल मिसकंडक्ट जो ज़िम्मेवार करार ॾिनो। मज़ाहिर नक़वी जे जज तौर इस्तीफ़ा ॾियण वारो नोटिफिकेशन भी वापस वरितो वियो। सिंध सरकार पारां IG सिंध की मुक़ररी में देर ते वफ़ाक़ी हुकूमत से नाराज़गी जो इज़हार। IG सिंध की मुक़ररी में देर इत्तेहादी मुआहदे की भञगड़ी है। सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो है त सिंध में अमन अमान की सूरत हाल के बेहतर करण लाइ इंतजामी फैसलन की ज़रूरत है। IG सिंध पुलिस लाइ नाला 4 मार्च ते मोकिले छॾिया हुआ। 20 मार्च थी चुकी है। वफ़ाक़ी हुकूमत IG सिंध मुक़रर नाहे कयो। गैर ज़रूरी देर सबब अमन अमान कायम रखण की कोशिश के नुक़सान थी रहियो आहे। सिंध में 20 ऐं 21 ग्रेड के ऑफिसरन ऐं SSPs जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं। नोटिफिकेशन जारी। खोराक खाते के सेक्रेटरी नासिर अब्बास सुमरो के उहदे तां हटाए रिपोर्ट करण जो हुक्म। खालिद महमूद शेख सेक्रेटरी खुराक मुक़रर। चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट शकील मंगड़िचो के बदली करे वज़ीर आला इंस्पेक्शन टीम जो चेयरमैन मुक़रर किया वियो। आबिद बलोच SSP सखर ऐं डॉक्टर सुमेर नूर चन्ना SSP घोटकी थी विया। रोहेल खान कोसो के SSP लाड़काणो ऐं इरफान समो के SSP शिकारपुर मुक़रर किया वियो। वज़ीर आज़म सूधो वफ़ाक़ी काबीना पारां पघारुनि समेत का भी सरकारी सहूलत न वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना के इजलास में फ़ैसिलो। शहबाज शरीफ़ चयो है त रियायतूं न वठण जो फ़ैसिलो हुकूमत की बजट मुहिम जो हिस्सो है। मईशत के पेरनि ते बीहण लाइ कर्ज़नि खां छोटकारो ज़रूरी है। गुज़रियल हुकूमत में मुल्क के डिफॉल्ट थियण खां बचाइण लाइ सियासी क़ीमत अदा कई। सरहद पार खां दहशतगर्दी के वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध काबीना पारां सूबे में हारी कार्ड शुरू करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुरादरी शाह की सदारत हेठि सिंध काबीना के इजलास में फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर चयो त हारी कार्ड उन्हनि खे जारी कयो वेंदो जंहिंजी 12 एकड़ ज़मीन है ऐं पाण पोखी कंदो हुजे। ईंदड़ 6 महीननि में हारी कार्ड सॼी सिंध में जारी कयो वेंदो। कंहिं भी कुदरती आफ़त की सूरत में हारी कार्ड ज़रिए हारी की मदद कई वेंदी। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी के हारी कार्ड शुरू करण की पॉलिसी जोड़ण की हिदायत करे छॾी। सिंध काबीना इंटर डिस्ट्रिक्ट पीपल्स बस सर्विस के खर्चन के 521 मिलियन रुपयन की मंजूरी ॾेई छॾी। सूबाई वज़ीर शहजीना मेमूर जो चवण है त हिन वक़्त 230 बसूं हली रहियूं आहिनि। वधीक 20 बसूं जल्द शुरू थींदियूं ऐं 40 नयूं बसूं ख़रीद कयूं वेंदियूं।